सिंध में बदअमनी तमाम घणी वधी वई आहे। हिन वक़्तु रिपोर्ट शामिल कयूं था पनुआ किल मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे सैफुल्ला ख़ालिदी जी। त पनुआ किल शहर मां वरी ॿी वॾी वारदात थी आहे। पनुआ किल सिटी थाणे जे हद मां पनुआ किल सिटी स्कूल भरिसां वज़ीर ज़ंगेजो जे घर मां नामालूम चोर लखें रुपयनि जा सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं था पनुआ किल मां त पनुआ किल शहर मां चोरी जी वॾी वारदात थी आहे। पनुआ किल सिटी थाणे जे हद मां पनुआ किल सिटी स्कूल भरिसां वज़ीर ज़ंगेजो जे घर मां नामालूम चोर लखें रुपयनि जा सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। इन सिलसिले में अचो त ॾिसूं त घरधणी वज़ीर ज़ंगेजो जो छा 4 तोला सोन जी रक़म जी पाण खे ख़बर न आहे, मगर गरीब माण्हू असां कहिड़ी ख़बर। 4 तोला सोन 4 तोला सोन खां अलावा ॿियो छा आहे? 2 लख रुपया कैश। अच्छा, ॿियो? हिकु मोबाइल फोन। ॿियो को घर जो सामान बमान? लटा कपिड़ा काकिन जा खणी आया। ठीक। सही सामान बाहर है।